अस्सलाम वालेकुम क्लास। मैथमेटिक्स क्लास पहिरियों जी असांजी मैथमेटिक्स हली रही आहे, जंहिंमें पेज नंबर 42 ते कमु करे रहिया आहियूं, जंहिंमें असांखे ॿुधायो थो वञे अॻु पोइ ऐं विच में ईंदड़ अदद। माना अॻियां कहिड़ो अदद ईंदो आहे, विच में कहिड़ो ईंदो ऐं पोइ कहिड़ो अदद ईंदो आहे। ठीकु आहे, असां हाणे हिननि खे ॾिसंदासीं। असां पहिरियों सिखी आया आहियूं अददनि जे बारे में ऐं अॻ में ऐं पोइ जे बारे में सिखी आयासीं, ऐं नंढ वॾाई वॾी नंढाई बि सिखी आयासीं। हाणे असांजो आहे त जेको आहे नंबर खां पहिरियों नंबर कहिड़ो ईंदो आहे या पोयों नंबर कहिड़े तरीक़े सां ईंदो आहे। हिन में आहे ख़ाली खाननि में रहियल अदद लिखो, ख़ाली खाननि में। हाणे हिन में लिखियो अथई पोइ ईंदड़ त पहिरियों लिखी छॾिया आहिनि किताब वारे। पोइ ईंदड़ लिखी छॾिया आहिनि त माना मतिलब में ईंदो अॻ में। हिते लिखंदासीं असां अॻु, ठीकु आहे, हिन ग़लती थी वई आहे। हिन में लिखंदासीं असां अॻ में ईंदड़ लफ़्ज़, ठीकु आहे। हाणे अॻ वारो आहे 22 खां पोइ 23 माना अॻियों वारो ईंदो, ठीकु आहे। हाणे 32 खां अॻ में छा ईंदो? 31 यानी 31। 29 खां पहिरियों 28, 28 खां पहिरियों 27, 37 खां पहिरियों 36, ठीकु आहे। हाणे चए थो अॻ में ईंदड़, अॻ में त न ईंदो न, अॻ में त पहिरियां ई लफ़्ज़ लिखिया आहिनि, ठीकु आहे। हाणे असां लिखंदासीं पोइ, हिन में लिखंदासीं पोइ, ठीकु आहे। असां लिखंदासीं पोइ वारा। हाणे हिन में ईंदा पोइ वारा, हे 28 हे 29 थी वियो, माना पहिरियों लिखियल आहे पोइ वारा थींदा। हाणे 20 खां पोइ छा थींदो? 21, 25 खां पोइ 26, 31 खां पोइ 32, 24 खां पोइ 25, ठीकु आहे बेटा। हे तव्हां मथां सेटिंग करे वठंदव, जंहिं वटि इहो नए सेटिंग थियल तव्हां सेटिंग करे वठंदव। हाणे चए थो विच में ईंदड़ लफ़्ज़, ठीकु आहे। हाणे विच में लफ़्ज़ कीअं ईंदा? हाणे लिखियल आहे 23, 24, 25, हाणे 29, पोइ 30, पोइ 31 आहे, ठीकु आहे। उन पोइ आहे 20, 21, 22, 21, पोइ 26, 27, 28, पोइ 35, 36, 37 हिते मौजूदु आहे, ठीकु आहे। उन पोइ चवे थो ख़ाली खाननि में रहियल अदद लिखो, ख़ाली खाननि में रहियल अदद लिखो, ख़ाली खाननि में रहियल अदद लिखो। हाणे अहिड़ी तरीक़े सां अॻ में आहे, हिन पोइ लिखियो आहे, हे अॻु थी वेंदो, ठीकु आहे बेटा। हे अॻ में थी वेंदो, अधु और अॻु, ठीकु आहे। अॻ में, हे विच में, हे पोइ, ठीकु आहे। 62, 63, 64, 63, 64। हाणे 67 न लिखियल आहे, अॻियों छा ईंदो? 66, 67, 68। हाणे 74 लिखियल आहे, अॻियों छा ईंदो बेटा? 73, 74, ऐं अॻियों छा ईंदो? 75, ठीकु आहे। ऐं पोइ 54 लिखियल आहे, अॻ में छा ईंदो? 53, 54, 55, हे पोइ अची वेंदो, ठीकु आहे। हे पोइ आख़िर में थी वेंदो। हे 22 खां पहिरियों छा ईंदो आहे बेटा? 21, पोइ 22, पोइ 23, ठीकु आहे बेटा। हीअ तरतीब थी वई। हुन पोइ चए थो हे अॻ में त न थींदो न, हे पोइ ई थींदो, ठीकु आहे। छो त 52, 53, 54 तरतीब आहे, त माना पहिरियों पहिरियों ईंदो आहे न, अॻ में हे हूंदो आहे। हिन खे छा कंदासीं असां? अॻ में, ठीकु आहे। हे अॻु लिखंदासीं, हे छा लिखंदासीं? पोइ, ठीकु आहे। हाणे 52, 53, 54, हाणे 59, 60, 61, 67 आहे, अॻियों छा ईंदो? 66, 65, अॻ में 65, पोइ 66, आख़िर में 67। हाणे 50 आहे, हिते छा ईंदो? 51, पोइ 52, ठीकु आहे। 71 आहे, हिन जे अॻियों छा ईंदो? विच में जेको आहे 70, विच में उन जे अॻियों छा ईंदो? अॻियों छा ईंदो? 69, ठीकु आहे बेटा। 69, 70, 71, माना विच वारा हे अची विया, अॻु वारा हे अची विया, आख़िर वारा यानी पोइ वारा हे अची विया, ठीकु आहे बेटा। उमेद कयूं था तव्हांखे अॼु असांजो लेक्चर वणियो हूंदो ऐं इन्हनि जी तव्हां प्रैक्टिस कंदव। अहिड़े ई तरीक़े सां मुख़्तलिफ़ तव्हां मश्क़ा ठाहींदव, हीअं बॉक्स ठाहे कापीअ ते, ठीकु आहे। 62 हीअं कंदव। हाणे हिन में छा ईंदो, हिन में छा ईंदो, ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां जेके तव्हां हिते लिखो 55, वरी हिते बॉक्स ठाहींदव, वरी हिते ॿियो बॉक्स ठाहींदव, हिते छा ईंदो ऐं हिते छा ईंदो, ठीकु आहे। वरी अहिड़ी तरीक़े सां हिते लिखंदव 20, हिते बॉक्स ठाहियो ऐं हिते बॉक्स ठाहियो, हिते छा ईंदो, ठीकु आहे। हिते मिसाल तौरु बॉक्स ठाहियोसीं, हिते लिखंदा असां 18, हिते बॉक्स ठाहींदासीं, हिते छा ईंदो? 17, 18, वरी हिते छा ईंदो? 19। अहिड़ी तरीक़े सां तव्हां होमवर्क में करे सघो था। मुख़्तलिफ़ तव्हां 3 खाना 4 खाना ठाहे सघो था ऐं पाण प्रैक्टिस करे सघो था। जेके तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शरत ते नवां हो त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं वधि खां वधि लेक्चर तव्हां ताईं पहुची सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।